नाज़रीन, घोटकी में संदराणी सावंत तकरार तां क़त्ल थी वियल प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सावंत बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि पारां आसिफ अली चाचड़, हाफ़िज़ अब्दुल रहमान ओगाही, कारी सरफराज़ काज़ी, आशिक़ अली सावंत, ज़मीर अहमद सावंत ऐं अब्दुल वहीद सावंत जी अॻुवाणी में प्रेस क्लब घोटकी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त क़बीलाई झेड़े जे नाले ते सिंध जे शऊर खे क़त्ल कयो वियो आहे ऐं जॾहिं त अजमल सावंत बेगुनाह हो पर उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त सरकार जी रिट कमज़ोर हुजण सबबि सिंध में रोज़ानो कुंदड़ कुसिजी रहिया आहिनि ऐं अगवा धाड़ा त रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि चयो त शहीद प्रोफेसर अजमल सावंत जा 3 ॾींहं गुज़रण बावजूदि क़ातिल गिरफ़्तार त न थी सघिया आहिनि। मुज़ाहिरीन वस वारनि ऐं आला इख्तियारनि खां घुर कई त मामले जो नोटिस वठी अजमल सावंत जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। होॾां कशमोर पुलिस प्रोफेसर अजमल सावंत क़त्ल जी FIR दाख़िल करे वरिती आहे। प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल जो केस क्राइम 88/2023 अंडर सेक्शन A 384, 147, 365, 302, 148, 149 ऐं ATA 6/7 तहत संदसि भाउ जी मदद में A सेक्शन कंदकोट थाणे ते केस दाख़िल कयो वियो। FIR में 10 जवाबदार नामनेट ऐं 2 अणसुञातल शामिल आहिनि, जॾहिं त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापनि जो सिलसिलो जारी आहे।